अमेरिका में ताज़ो एक अहिड़ो केस साम्हूं आयो आहे जंहिं न रुॻो सिक्योरिटी इदारनि खे मुतहरिक कयो आहे पर आलमी सियासत में बि केतिरा ई सवाल पैदा करे छॾिया आहिनि। हिकु पाकिस्तानी शहरी आसिफ मर्चेंट ते अमरीकी हुकूमत इल्ज़ाम लॻायो आहे त हिन अमेरिका जी सरकारी उहिदेदारनि खे क़त्ल कराइण जी साज़िश कई। इहो केस FBI जी जांच खां पोइ अमेरिका जे हिकु अदालत में दाख़िल कयो वियो आहे। अमरीकी इख़्तियारनि जी दावा आहे त आसिफ मर्चेंट अप्रैल 2024 में पाकिस्तान खां अमेरिका आयो ऐं हुन जो मक़सदु अहिड़ा माण्हू ॻोल्हणु हो जेके किराए ते क़त्ल जी कार्रवाई करे सघनि। जांच मुताबिक़ हिन अमेरिका में हिकु शख़्स सां राब्तो कयो जंहिंखे हिन पंहिंजी मनसूबे में शामिल करणु चाहियो पिए, पर उहो शख़्स बाद में कानून लागू कंदड़ इदारनि जो ॻुझो मुख़बर बणिजी वियो। उन मुख़बर जे ज़रियनि मर्चेंट जी मुलाक़ात ॿिनि अहिड़नि माण्हुनि सां कराई जंहिंखे हू हिटमैन सम्झी रहियो हो, जॾहिं हक़ीक़त में उहे अमेरिकी कानून लागू कंदड़ इदारनि जा अंडर कोर एजेंट हुआ। जांच में चयो वियो आहे त मर्चेंट हिकु अहिड़ो मनसूबो ठाहियो जंहिंजा 3 हिस्सा हुआ। हिकु सियासतदान या सरकारी उहिदेदार खे क़त्ल करण खां पोइ ध्यानु हटाइण लाइ एहतजाज मुनज़म करणु ऐं साॻे वक़्तु कुझु अहम दस्तावेज़नि या डेटा चोरी करणु। मुबीना तौरु हिन उन्हनि कारवायुनि लाइ कोड लफ़्ज़ बि ठाहिया हुआ, जीअं टी-शर्ट एहतजाज लाइ, फ्लेनल शर्ट चोरी लाइ ऐं फ्लेस जैकेट क़त्ल लाइ इस्तेमालु थींदा हुआ। हिन मुबीना तौर ते $5000 पेशगी अदायगी करण ते बि रज़ामंदी ज़ाहिर कई हुई। अमरीकी जांच इदारे जो चवणु आहे त मर्चेंट कुझु वक़्तु अॻु ईरान पिणु वियो हो ऐं उन पस मंज़र में अमरीकी इदारा हिन केस खे ख़िते जी वॾी सियासी छिकताण सां बि जोड़े ॾिसी रहिया आहिनि। ख़ासि तौर ते 2020 में क़ासिम सुलेमानी जे क़त्ल खां पोइ अमेरिका ऐं ईरान जे लाॻापनि में सख़्तु टकराव रहियो। सुलेमानी इस्लामिक रेवोल्यूशनरी गार्ड कोर जे ख़ासि यूनिट कुद्स फोर्स जो सरबराह हो ऐं संदसि मौत खां पोइ ईरान बार बार इंतकामी कार्रवाइनि जी ॻाल्हि कंदो रहियो आहे। पर हिन केस जो ॿियो पासो बि आहे। आलमी सियासत में अहिड़ा केतिरा ई वाक़िया थींदा रहिया आहिनि जिते जासूसी इदारा मुबीना साज़िशुनि खे रोकण जी दावा कंदा आहिनि। जॾहिं बाद में बहस शुरू थींदो आहे त असल हक़ीक़त छा हुई। छा आसिफ मर्चेंट वाक़ई कंहिं वॾे नेटवर्क जो हिसो हो या हू हिकु इनफ़रादी किरदारु हो जंहिंखे कंहिं वॾे सियासी पस मंज़र सां जोड़े पेश कयो पियो वञे। इहो सुवाल अञा ताईं वाज़े नाहे। हिकु ॿियो अहम पहलू बि आहे। आलमी सियासत ते जॾहिं बि अमेरिका ऐं ईरान जे विच में छिकताण वधंदी रही आहे त अहिड़ियूं ख़बरूं ऐं केस बि साम्हूं ईंदा आहिनि जेके ॿिन्ही मुल्कनि जे विच में बेइतमादी खे वधीक वधाईंदा आहिनि। तंहिं करे हीउ केस सिर्फ़ु हिकु फ़ौजदारी मुक़दमो न आहे बल्कि उनखे आलमी ताक़त जी सियासत, जासूसी जंग ऐं विच ओवर जी जियो पॉलिटिक्स जे तनाज़ुर में बि ॾिसणो पवंदो। हाणे सभ खां अहम सवाल अदालतुनि जे साम्हूं आहे। छा अमरीकी अदालतुनि में पेश थींदड़ सबूत हिन इल्ज़ाम खे साबित कंदा या न? छा हिन केस मां कंहिं वॾे बैन अल-अक़वामी नेटवर्क जा निशान मिलंदा या इहा रुॻो हिकु महदूद साज़िश साबित थींदी? ईंदड़ महीननि में हिन केस जी कार्रवाई न रुॻो अमरीकी कानूनी निज़ाम लाइ अहम हूंदी पर आलमी सियासत में बि उन जा असर महसूस थी सघनि था। इहो ई सबबु आहे त आसिफ मर्चेंट जो केस हिकु फ़र्द जी कहाणी खां वधीक मौजूदा दौर जे उन मुंझल दुनिया जी अकासी करे थो जिते सिक्योरिटी, सियासत ऐं सफ़ारतकारी हिक ॿिए सां ॻंढियल नज़र अचनि था।